अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जी ड्रामे सांवल यार पी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियां। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ रहंदो रहे, लाट ॿारंदी रहे दोस्तों। त बिना देर रहंदो पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आलिया जो पीउ जॾहिं संग वठण जे लाइ जेको असलम जे घर पहुतो ऐं हिक ॿिए जी जान पहचान थी दोस्तों, त जेको आहे त असलम हुनखे बेइज़त करे जेको घर मां ॿाहिरि कढियो ऐं संग ॾियण खां इनकार कयो ऐं हू जेको आहे हुनजी असली पहचान माना ज़ाहिर करणु लॻो दोस्तों। जीअं त हुनजो असली नालो मूसा आहे। हू अमीर थियण खां पोइ हुन पंहिंजो नालो चेंज करे छॾियो दाऊद, ऐं सांवल बि माना जेको आहे त हुनखे सुञाणे वरितो। हाणे जीअं त आलियान सां ॿ टकर हुनजा थिया हुआ दोस्तों, पर हुनखे ॼाणे सुञाणे न पियो। पर हाणे हुनखे ख़बर पइजी चुकी त आलियान जेको आहे त मुंहिंजे सेठ जो पुटु आहे। ऐं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त आलियान हुननि खे चवंदो त असां माना हुननि खां संग वठण वियासीं, हुनखे बेइज़त करण लाइ न वियासीं। तंहिं ते हुनखे पीउ चवंदो त हू मकार आहे, जंहिंजी तूं धीउ पसंदि कई आहे हुन ॾे मुंहिंजो सारो कर्ज़ु आहे ऐं हू मकार आहे। हू सॼियूं ॻाल्हियूं जेको आहे त फिरोज़ ख़ान जे साम्हूं रखंदो, पर इहो हिनखे न ॿुधाईंदो त मां जेको आहे त हिन जी धीउ जेका आहे त जुआ में खटे चुको हुअमि, कॾहिं कंहिं टाइम में मां जुआरी बि हुयुमि, इहो पंहिंजे पुट खे खोले न ॿुधाईंदो। ऐं सांवल खां जेको आहे त आलियान मदद घुरणु ईंदो हुओ, ऐं सांवल जीअं त माना हुननि जो ख़ासि माण्हू आहे त हुनखे बि ख़बर पइजी चुकी आहे आलियान खे। हाणे सांवल जे थ्रू हुननि खे माना मञाइण जी कोशिशि कंदो ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव त जेको आहे आलियान सांवल वटि ईंदो। ऐं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो जॾहिं पिया ऐं आलियान जो पाण में ॻाल्हि ॿोल थींदी, त पिया हुनखे चवंदी जेके मूंखे बाबा ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि पुराणे कंहिं ज़माने जूं, त उहे मां ॻाल्हियूं तोसां कंदुमि त तोखे बि माना पंहिंजे पीउ वाल साहब ते कावड़ ईंदी। इन जे करे हाली मूंसां तूं ॻाल्हाइणु ॿोलाइणु ख़तमु करे वञु। जेसि ताईं माहौल सिधो थिए तेसि ताईं मां तोसां मिलणु नथी चाहियां, कुझु बि माना अहिड़ो मां तोसां करणु नथी चाहियां। इन जे करे मुंहिंजी कॉल बि न कर। ऐं अहिड़े क़िस्म जी माना सभु जेको पाबंदी जेको आहे त आलियान जे मथां लॻाईंदी दोस्तों। नेक्स्ट एपिसोड जेको तमामु हिट थियण वारो आहे दोस्तों, ऐं इहो ॾिसणु न विसारिजो। बहितरीनु एपिसोड जेको आहे नेक्स्ट हलण वारो आहे। तमामु जल्दी जेको आहे त मूसा ऐं असलम जी ॿी मुलाक़ात थियण वारी आहे दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।